ओए ओए छा ओए अंधो आ छा? तोखे थी त नथी पइजा न तोखे नथी पए थी त वञ लॻी न धक जान छॾे न सुबुह तूं सां धकु हणंदे असां चूड़ी पातियूं आहिनि। छो तो मौत मौत खणे मां सुबुह सां हिकिड़े सां विड़ी आयो आहियां अस्पताल में पियो थी पटियूं करा वई तो अरे हाओ हाओ ख़बर आहे पंहिंजो बुत ॾिसी करे पंहिंजी मुछा ॾिसी करे उन ॻाल्हि ते न वञो। असां ईअं त बसि पोइ ईअं छा कंदे न तूं छा कंदी? तूं छा कंदे न तूं ॿुधाए तूं छा? हा छा कंदे अरे धिको ॾिनी? हा ॾिनो मैं हा हा देखो ॾिनो मैं अरे वरी वरी छा धिको कई हमें लगो तू मूंखे नथो सुञाणे? तूं मूंखे नथो सुञाणे पाड़े में पुछो कंहिंखो पुछां शहर में पुछो छा पुछां सॼी दुनिया खां पुछो। कंदे छा अरे नथो घर को बड़ा है बुबुल पुठा सुजाए छने मां भी प्यार किया तो तके तो छा कंदे हथ न हथ पे खबर है ये खबर मार पैसे खुदा जी देवा में आसान है छाए ये जो तोने तो ये तो लगे जना मत बम करियो किया क्या ढेड़ो तो करे फातो भाई तुम तो गिलास ही नो न्यास थोड़ी फोन आई आपा जी आपा मिशन में ऑटो खणी आ ठीक है मैं ऑटो खणी पुजाए तो हाँ हाँ कारे में दे पुत्र फिलहाल जेड़े जो मूड ना है घर बार भूख मरंदा अबे फोन पे या मिशन ऑटो पे दी वो खणी घर पुजाए बच्चन जी गाल कही थी दर्स तो अचे असां पाण बचन वाला हूं जे करे तुझा बच्चा भुख थियनि त तूं वञ बाक़ी जो ॿीहर मिले वो यो चांस न मिलदो मैं ऑटो रखी जा तो के दिसा तो पतो ये बूथ भञा तो मां मां बिठो आं चङो जो फोन आई अब्बा जी अल्लाह बचायो मां बिठो आं शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह सही तू बचायो इन देव को तू बचायो चङो मुझे फोन आयस जो फोन न अचे सा बठो जा ॿिया मूंखे हणे त मां अस्पताल बाहि लॻे थी चिड़ण को पंज दिमाग़ ख़राब छो थी वरी अच्छा थींदा कार परेशान करे छॾी वार कारा थींदा तुंहिंजा हा आई असां उहो मोकारो दुकान ते थाणो आहे बाबा वॾो ऑफिसर वेठो आहे अंदरि ॿुधाई त मता करे अंदरि करे हा चवे छा थो ॿुध मता वॾो साहब करे अरे माराईंदो मूंखे बि मुंहिंजी बि नौकिरी बादशाह निकिर हल हलण जी कर उते न इहो बाबा दुकान ते मिलंदो थी उहो घर वठी करे उहो मिलाए हणो असां बि हणंदा आहियूं उहो ॿियो केस आहे हे माना केस हिकिड़ो माना फिराद आहे हिकिड़ी एफआईआर कटणी आहे कंहिं चोर खे धाड़े लॻे पकड़णो आहे उहो केस आहे माना वो केस तव्हां ॿिहंदा हो हा उहो दुकान ते मिलंदी हिकु साहब उथी हल बाबा हल इहो साहब इनजो नालो छा आहे अरे बाबा क़िस्म जा हूंदा नाले केतिरा तो दुकान खे पाड़ी दो हल इहो सर साहब इहो किस्म करे चवांसि जा बाबा तू उनखे चओ मूंखे दाढ़ी ऐं मुंहं खे हणणो आहे को मेहंदी तेल न मुंहं खे न सिर्फ़ दाढ़ी खे छापरनि खे वारनि खे हा ॾींदो दुकान वारो तोखे न कहिड़े ॾे वञा हलो तो कयां अंदरि वरी बाहि लॻे सिर खे असी ॾाढी सां कुराड़ो माण्हू अची परेशान कयो अथई ॿुधे साहब वरी चई मूंखे तव्हां केस कयो न भाई हाणे असां हजम आहियूं हे सैलून आहे थाणो आहे बाबा हो अजीब माण्हू आहे मारे छॾियईं मां चवां पियो को लॻंदो वॾो